हाली मतलब दोस्तों रियासत जे सेट ते मौजूद आहियूं आज़म मेंकल साहब उस्ताद महफूज सजी संगत मौजूद आहे हे असांजो परवेज़ अली लाखेर जेको सीता जो आहे ॻोठ मुर्द खान लाखेर हा मुरीद खान लाखेर जो ड्रामे में बि आयो आहे पाण ॻाईंदो त तव्हां खां कलाम ॿुधो भली पंहिंजो तारो बि कराए थोरो भली छो न ॿुधनि सभु। अस्सलाम वालेकुम याली में दोस्तों जीअं त मां तव्हांजो पंहिंजो परवेज़ लाखेर फनकार ऐं मां हींअर भाऊ आज़म मेंगल ऐं भाऊ फज़ल मलकल खे मां गानो डेडिकेट थो कयां इंशाअल्लाह सॼी संगत खे पसंदि ईंदो। ओ सिंध धरती जाते दलेर माण्हू मुल्क मुंहिंजे जाते मथेर माण्हू ओ हिन भिट दड़ीअ जी भूई में अञा जवान रहनि पिया जूए में अञा जवान रहनि पिया जूए में ओ सिंध धरती जाते दिलेर माण्हू मुल्क मुंहिंजे जाते मथेर माण्हू हिन भिट दड़ीअ जी भूई में अञा जवान रहनि पिया जूए में जवान रहनि पिया जूए में ओके सारी हयाती जेलन में के मर्द रहन था बेलन में के मर्द रहन था बेलन में ओके सारी हयाती जेलन में के मर्द रहन था बेलन में के मर्द रहन था बेलन में के राजी रहन पंज रूह में अनजान रहन प्याजू में ओ सिंध धरती जाते दिलेर माण्हू मुल्क मुंहिंजे जाते मथेर माण्हू हिन भिट धणीअ जी भूई में अञा जवान रहनि पिया जूए में जवान रहनि पिया जूए में के मौत मरण खां त अॻे मरणी के शीहल वांगे पिया हिते जीअली के शीहल वांगे के मौत मरण खां त अॻे मरणी के शीहल वांगे पिया हिते जीअली के शीहल वांगे पिया हिते जीअली के हरदम अल्लाहू में अञा जवान रहनि पिया जूअ में जवान रहनि पिया जूअ में।